तो भाई गंगू उन्हनि जी सेवा कंदो, हिकु ॾींहुं चरण पियो दबाए, सेवा करण जे लाइ आयो, त मजाक में सतगुरनि हुनखे चयूं, हा भाई हली आ गंगू शाह। छा चयूंसि? गंगू शाह। हाणे शाह कंहिंखे चइबो आहे? कोई वॾे सेठ खे, हाँ धनी मानी कोई सेठ हुजे, खूब करोड़पति अरबपति माण्हू हुजे, उनखे शाह चवंदा आहिनि। हे वीचारो गरीब, इनखे त खाइण पीअण लाइ कुछ न हुयो, कमकार कुछ न हुया, गरीब हुयो ॾाढो। इन्हनि खे सतगुरनि छा चयो? गंगू शाह, हली आ भाई गंगू शाह, सेवा कर। वो वीचारो चुपचाप सेवा करण लॻो। कुछ देर खां पोइ जेॾी महिल गुरु अमरदास साहिब जन जी नज़र वई त ॾिठऊं त हुनजे अखियुनि में आंसू हुया। चयूंसि छो भाई, छा थी वियो, रोए छा जे लाइ तो? चओ हरे राम, छा थी वियो, सभु ठीकु त आहे? चयो सतगुरु, माण्हू सभु मुंहिंजी मजाक उॾाईंदा आहिनि, खिली मश्करी कंदा आहिनि, ऐं जाॾे बि वेंदो आहियां त कोई कुझु कमकार बि न ॾींदो आहे। चवंदा आहिनि तूं छा कंदे, तूं चरियो आहे, तूं पागल आहे, तूं हीअं आहे, तूं हूअं आहे, सभु मुंहिंजो मजाक उॾाईंदा आहिनि। ऐं निर्धन आहियां, मां गरीब आहियां, त कोई सम्मान त कंदो न आहे, पर अॼु तव्हां बि मुंहिंजो मजाक था उॾायो। चओ हरे राम। त गुरु अमरदास साहिब जन चयो, असां तुंहिंजो मजाक केॾी महिल उॾायोसीं भाई, छा थी वियो? चई गुरुदेव, तव्हां न चयो जीअं ई मां आयुमि त मूंखे तव्हां वैसे गंगू सॾु कंदा आहियो, अॼु चओ था गंगू शाह। चओ हरे राम, इहो मुंहिंजो मजाक ई त आहे, मूं जहिड़ो गरीब कीअं शाह थी वियो? त गुरु अमरदास साहिब जन मुस्कुराइण लॻा, हुनजे मथे ते हथ रखियऊं ऐं चयूं, प्यारा तूं एॾी सेवा तो करें गुरु दर जी, ध्यानु ॾिजो भाई, वचननि में केॾी ताक़त हूंदी आहे, केॾी शक्ति हूंदी आहे। प्यारा तूं एॾी सेवा तो करें गुरु दर जी, संगत जी, वरी असांजी, एॾे प्रेम सां, एॾे भाव सां, ऐं कॾहिं तूं कुझु घुरियो बि कोन्हे, प्रेम सां सेवा कंदो आहे, ऐं असां बि तोसां ॾाढो प्रेम कंदा आहियूं। प्यारा हाणे मुख मां निकितो आहे अगरि गंगू शाह, त मुंहिंजो परमात्मा कंदो हिकु ॾींहुं वाकई तूं शाह ठहंदे। चओ हरे राम। ओ नज़रअंदाज कयो न, चयो ठीकु आहे, हाणे गुरुजन त सभिनीनि खे आशीर्वाद ॾींदा ई आहिनि, संत त कृपा कंदा ई आहिनि, सभिनीनि खे चवंदा ई आहिनि, हा तुंहिंजो भलो थींदो, भलो थींदो। उन बसि ईअं ई ॿुधी वती ॻाल्हि, ठीकु आहे, वरी सेवा करण लॻो, त वाकई उन सां एॾी उन ते कृपा थी वई कि कंहिं माण्हू उनखे सलाह ॾिनी कि भाई हल मिली करे कमु था कयूं, लागत मुंहिंजी, महिनत तुंहिंजी। वो तैयार थी वियो, चई ठीकु आहे भाई, कमु करण लॻा, वापार उनजो वधी वियो, पंहिंजा कम उन शुरू कया, हिकु दुकान खोलियईं, एॾो कमु सुठो हलियो गुरुनि जी कृपा सां, उनजी महिनत, हाणे ॿई शयूं जुड़ी वयूं, उनजी महिनत बि जुड़ी वई ऐं गुरुअ जी आशीष बि जुड़ी वई। खूब तरक्की कई, खूब तरक्की कई, वधंदो वियो, वधंदो वियो, हिकु ॿ दुकान, 10 दुकानियूं, 12 दुकानियूं, 15 दुकानियूं, खोलंदो वियो, खोलंदो वियो, कमाईंदो वियो, कारखाना जा कारखाना उन खोले वरिता। ऐं वाकई हिकु ॾींहुं अहिड़ो आयो कि सभु माण्हू उनखे छा चवण लॻा? जोर सां चओ, गंगू शाह। छो जो इहो माया जो प्रभाव अथव भाई, है न, कंहिंजो नालो मान लो, है न भाई, बाबा जन सम्झाईंदा भाई, परसराम हुजे, चओ हरे राम, ऐं गरीब हुजे वीचारो, निर्धन हुजे, त माण्हू उनखे सॾु कंदा आहिनि, ओ परसू हेॾे आ, है न, चओ हरे राम, ओ परसू। ऐं थोरो ठीकु ठाक हुजे, मध्यम वर्ग जो हुजे, मीडियम परिवार जो हुजे, त पोइ उनखे परसराम बि चवंदा, है न। ऐं अगरि बढ़िया सेठ साहूकार हुजे उहो ई, त पोइ उनखे चवंदा सेठ परसराम। चओ हरे राम। ईअं ई आहे न भाई, माया ईअं ई आहे। हाणे सभु उनखे गंगू शाह चवण लॻा। चओ हरे राम। खूब कारखाना वधी विया, ॾाढी उन ते कृपा थी वई, वधंदो वियो, वधंदो वियो, वधंदो वियो। पर हिकिड़ी उन भुल करे छॾी कि गुरु दर छॾिजी वियो, सेवा छॾिजी वई। पहिरियों रोज ईंदो, पोइ वरी 15 ॾींहंनि में हिकु ॾींहुं अचण लॻो, महीने में पोइ हिकु ॾींहुं कई, हाणे त साल साल गुज़री वञनि, पर सेवा में कॾहिं न अचे, दर्शन लाइ बि न अचे। चओ हरे राम। दर्शन लाइ बि न अचे भाई। कुछ समय गुजरियो, गुरु अमरदास साहिब जन वटि हिकिड़ो कोई ब्राह्मण देवता आया, अची अर्जी करण लॻा कि साईं मुंहिंजे घर में न्याणी जी शादी आहे, तव्हां कुछ दया कयो, कुछ सेवा थी वञे, असां निर्धन आहियूं, गरीब आहियूं। संतन चयो असां वटि त कुछ कोन्हे। थी साईं तव्हां खां नथा घुरूं, पर तव्हांजा कई सेवक आहिनि जेके सेठ साहूकार आहिनि, तव्हां उन्हनि खे ई आज्ञा कयो। अरे तव्हांजो हिकिड़ो नयो नयो जेको सेवक हुयो, उहो त
खूब आसमान ते पहुंची विया, खूब उन धन कमायो। अची केर? चयो वही गंगू शाह। चओ हरे राम। गुरु अमरदास साहिब जन खिलण लगा। चयो अच्छा शाह ठही वियो? हाँ साईं, उनजा त कारखाना था हलन, जोरदार तो कमाए रोज जो, खूब खूब पैसो कमायो अथई उन, बढ़िया। तव्हां उनखे ही आज्ञा कयो कि कुछ सेवा थी वञे। हाँ हाँ प्यारा, जरूर जरूर। सतगुरनि हिकिड़ी चिठी लिखी, मथों ही मथों लिखियऊं भाई आशीर्वाद, आशीष ऐं एक ओंकार सतनाम वाहिगुरु। पहिरीं लाइन में उन्हनि लिखियो कि सतगुरनि जा प्यारा गंगू। चओ हरि राम। असां तोखे ॾाढो यादि था कयूं भाई, कई ॾींहं थिया आहिनि तूं गुरु दर ते न आयो आहे। अची सिर झुकाए वञ, सेवा करे वञ। ऐं ब्राह्मण देवता तो वटि अचई था। असांजे चवण ते हिननि खे तूं न्याणीअ जी शादी जे लाइ 500 रुपया ॾिजां। उन जमाने में 500 रुपया वॾी ॻाल्हि थी वई भाई। चओ हरे राम। पर उन गंगू शाह जे लाइ कोई वॾी ॻाल्हि न हुई। हेठां पंहिंजो नालो लिखियो सतगुरनि गुरु अमरदास ऐं हस्ताक्षर बि कया। ऐं हिकिड़े सेवक जे उन ब्राह्मण देवता जे हथु चिठी मोकिली। चयो वञो सेवक गंगू खे ॾिजो भाई। चओ हरे राम। वो ब्राह्मण जी पहुता हुते, गंगू शाह सां मिलिया। जेॾी महिल कई मुश्किल सां त उन्हनि जी मुलाक़ात थी उन्हनि सां। छो जो भैया माण्हू वटि पैसो अची वेंदो आहे त पोइ मुलाक़ात बि मुश्किल थींदी आहे। चओ हरे राम। हा न, ॾाढी मुश्किल थी वेंदी आहे। मुलाक़ात थी, ले दे के चिठी ॾिनऊं। चयो भाई कंहिंजी चिठी आहे? अची तव्हांजे गुरुनि मोकिली आहे। तुरंत चिठी खोलियईं, मथों मथों लिखियल हुयो आशीर्वाद, सतनाम वाहिगुरु, सब पढ़ियईं। पहिरीं पंक्ति में लिखियल हो गुरुअ जा प्यारा सेवक भाई गंगू। जेॾी महिल उन इहो शब्द पढ़ियो, हाणे तो कई सालनि खां पोइ त इहो पंहिंजो नालो उन ई ॿुधियो अहिड़े तरीक़े सां, उनखे इते ई ॾाढो गुस्सो अची वियो, इते ई नाराज़ थी वियो। इते ई अंदरि हिकिड़ी ठोकर लॻी कि अरे हे छा गंगू, मां एॾो वॾो सेठ, हाँ लखनि करोड़नि जा मुंहिंजा इहे कारोबार था हलनि, ऐं हे छा मूंखे गंगू था लिखनि। हाँ अॻिते त पढ़ण जो दिलि बि न थियो, पर पढ़ी वतई। लिखियल हुयो भाई न प्यारे ब्राह्मण खे 500 रुपया सेवा में ॾिजां, ऐं हेठां सतगुरनि जो नालो। चओ हरे राम। चिठी बंदि कयईं। चई भैया हिन ब्राह्मण खे अंदरि कंहिं अचणु ॾिनो आहे? ॿाहिरि कढो हिनखे। चओ हरे राम। ॾिसो त कोई बि तो हली अचे असां सां मिलण जे लाइ। चई अरे भैया मां बि तुंहिंजे गुरुअ जे दर जो सेवक ई आहियां, ऐं गुरुनि जी आज्ञा सां ई आयो आहियां। भैया कुछ सेवा कयो। गुरुनि जे चवण ते ख़बर तो हुनजे मुख मां छा निकितो। चयो कहिड़ा गुरु? केर गुरु अमरदास? मां न सुञाणा। ओ चिठी वो फाड़े छॾी। चई हलो भैया हिनखे ॿाहिरि कढो। तिरस्कार अलॻि कयो, अपमान अलॻि कयो। चओ हरि राम। ब्राह्मण जी त वापसि अची विया। अची करे गुरुनि खे पूरी जानकारी ॾिनऊं। चयूं छा साईं तव्हां त बेइज्जती कराए छॾी हुन वटि मोकिले करे। चयो छो भाई छा थियो? सेवा न कई आहे? चई सेवा त न कई, ठीकु आहे, न बि करे आ कोई ॻाल्हि न आहे, पर न हुन त मान न ॾिनो, अपमान करे छॾियो। चओ हरि राम। हलो मांजो बि करे आ त कोई ॻाल्हि न आहे, हुन त तव्हांजी बि ॻाल्हि न रखी। चयो छो भाई छा थियो? चई हो त चए तो केर गुरु अमरदास, मां न सुञाणा। चओ हरे राम। सतगुरु मुस्कुराइण लॻा। चयो वाह भाई गंगू, हाँ सतगुरनि तो ते एॾी कृपा कई, परमात्मा तो ते एॾी दया कई, पर तू उन्हनि जी कृपा पचाए न सघे, समझी न सघे। तोखे उन्हनि गंगूअ मां गंगू शाह बणायो, पर उनजो तू धन्यवाद न करे सघे। खसीस 500 रुपया तू दान न करे सघे। वन उहो ई परमात्मा कंदो, तू वरी गंगू ठही वेंदो। चओ हरे राम। वरी सतगुरनि इहो ई वचन कढियो। हाणे कई बार असां ई कथाऊं ॿुधंदा आहियूं, अहिड़ी कोई साखी ॿुधंदा आहियूं या अहिड़ी कोई घटना ॿुधंदा आहियूं, त मन में वीचार ईंदो आहे कि आख़िर सतगुरनि एॾी लीला छाजे लाइ कई? चओ हरे राम। पोइ हिकिड़ो ई जवाब मिलंदो आहे, असांजे लाइ, असांखे सम्झाइण जे लाइ। हे सत्संग कथा कीर्तन केवल ईअं न ॿुधंदा कयो कि भाई ॿिनि ॼणनि जी स्टोरी हुई, भक्त ऐं भगवान जी, ख़तम। सेवक ऐं सतगुरनि जी, ख़तम। न, इहो सभु असांजे लाइ हूंदो आहे। सभु कुछ असांजे लाइ हूंदो आहे। हिकु हिकु अखर, हिकु हिकु शब्द जेको हूंदो आहे उहो असांजे लाइ हूंदो आहे कि असां में परिवर्तन अचे। असां जेको ॿुधूं था, अगरि कंहिं सेवक ग़लती कई आहे त उहो ग़लती असांजे द्वारा न थिए, ऐं कंहिं अगरि सुठो कमु कयो आहे त उहो सुठो कमु बार बार असांजे द्वारा थिए। कई माण्हू सत्संग खे ईअं वठंदा आहिनि, हल भैया गुरु वारा कुझु सुठो ॿुधाईंदा, ॿुधी हली था अचूं।
है ना। बढ़िया नयो कोई भजन गाईंदा, जन्माष्टमी अचे थी, बढ़िया उमंग धूम उत्साह हूंदी, हल ॿुधी था अचो, न यही तो गलती आ। चओ हरे राम। ये सब कथाऊं, ये सब घटनाऊं असांजे लाइ आहिनि, असांखे सिखारण जे लाइ, समझाइण जे लाइ। चाहे ना तो सतगुरु ये कथा ही न लिखाए ना भांगन में, ये घटना ही न हो जाए। चओ हरे राम। पोइ असांखे कीअं ख़बर पए आ कि उन्हनि जे जेको ॾिनल आहे उहो कृपा असां महसूस कयूं, उहो मान रखूं। तिरस्कार करे छॾियो भाई गंगू, तो सतगुरनि वचन चया भाई तू वरी गंगू ठही वेंदे। ऐं वाकई उन ही ॾींहं खां, उन ही पल खां उनखे घाटा पवण शुरू थिया। चओ हरे राम। एडी तरक्की उन पाती, एडो ऊंचो उनखे पद मिली वियो हुयो, पर धीरे 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 सब खसजंदो वियो। कारखाना बंद थी विया, दुकान हलन उहे बंद थी विया, पैसो पाई खत्म थियण लॻो, समाज में उथणी वेहणी घटि थी वई, माण्हू बदनामी करण लॻा, एतिरो तक कि जंहिं घर में पाण रहंदो उहो घर भी खपजी वियो। चओ हरे राम। दर दर भटकण लॻो, माण्हू दर ते बीठा हूंदा उनजे कि भैया पैसा ॾे, असांजा पैसा ॾे, खाई वेठो आहे, छॾे करे हली वियो। सब कुछ त्याग करे, घर परिवार सब छॾे करे निकिरी वियो था। घुमंदे 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 ॾिठई हिकु जॻह ते भंडारो पियो हले, उते वञी करे वेठो। पोइ यादि आयो, अरे चई हे त उहो ई स्थान आहे, ये तो उही मुंहिंजे गुरुअ जो स्थान आहे, जाते हिकु वक़्तु मां रोज अची सेवा कंदुमि, भक्ति कंदुमि। ऐं मूं ते त विशेष कृपा हुई कि मूंखे त उन्हनि पंहिंजे गॾु विहारे करे उन्हनि सेवा कराई, गुरुनि पंहिंजे अंग जी बि उन्हनि सेवा ॾिनी, मां त उन्हनि खे जोर बि ॾींदुमि। ये तो उही मुंहिंजे गुरुअ जो दर आहे। सब यादि अची वियो। ठोकर लॻंदी आहे न त पोइ चङनि भलनि जी याददाश्त मजबूत थी वेंदी। तो चओ हरे राम। ईअं भले असांखे कल्ह जो यादि न हुजे, कल्ह छा खाधो आहे, कल्ह छा थियो असां सां, पर अगरि कोई ठोकर लॻे कंहिंजे द्वारा त पोइ सभु यादि अची वेंदो आहे। सभु उनखे यादि अची वियो कि मां हिन गुरुअ जे दर तां सभु पातो, पर मूंखां हिकिड़ी वॾी ग़लती थी वई। महसूस थी वियो भाई उन ई ग़लती जे कारण अॼु वरी मुंहिंजी इहा हालत आहे। रोअण लॻो, वञण लॻो गुरु अमरदास साहिब जन जे दर्शन जे लाइ। सतगुरनि ॿाहिरी सेवादारनि खे मना कयो, चयो हिनखे अंदर ही न अचण ॾिजो भाई, ॿाहिरों ही भॼाए कढियोसि, अंदर ही न अचण ॾियोसि, धका ॾियोसि। चओ हरे राम। सेवादारनि खे त वरी इन्हनि में मज़ो ईंदो आहे। चओ हरे राम। भले ॿी कोई आज्ञा कयो न त पोइ 10 ॾींहंनि जा कम 20 ॾींहंनि में लॻाईंदा, पर अहिड़ी कोई आज्ञा कयो न भई हा कि कंहिंखे अंदर न अचण ॾियो, तव्हां बीठा हुजो, ध्यानु रखो, पोइ उन्हनि खे हिननि में मज़ो ईंदो आहे। पोइ सेवादारी बि उनखे जेॾी महिल अचे ॿाहिरि कढनि, वरी अचे वरी ॿाहिरि कढनि। हिकु ॾींहुं राति जो ॾिठई कोई सेवादारी पहिरें त न बीठो आहे, डुक पाए सिधो गुरु अमरदास साहिब जन जे कमरे में हली वियो ऐं वञी रोअण लॻो, चरण पकड़े, गुरुदेव मूंखे माफ़ कयो, मूंखां ग़लती थी वई। चओ हरे राम। मां सभु कुझु हिन दर मां पातो, चओ हरे राम, पर मां हिन दर जी कृपा महसूस न कई। मां भुलिजी वियुमि, मूं ते दया कयो, मूं ते कृपा कयो, मूंखे माफ़ कयो, मुंहिंजा सभु गुनाह माफ़ कयो, बसि मूंखे पंहिंजे चरणनि जी वरी सेवा ॾियो। काफ़ी जॾहिं उहे रोई करे भाई गंगू गुरु अमरदास साहिब जन जे चरणनि में उन प्रार्थना कई, त संत त वीचारा कोमल हृदय हूंदा आहिनि, उहे अगरि कुझु कठोर नियम ठाहींदा बि आहिनि, उहे अगरि कुझु कठोरता सां हलंदा बि आहिनि, उहे अगरि लॻंदो आहे कि हा गुस्से में आहिनि, त उहे असांजे भले जे लाइ हूंदा आहिनि, असां ते कृपा करण जे लाइ हूंदा आहिनि। मथे ते उन्हनि तुरंत हथु रखियो। चओ हरे राम। ऐं उनखे सम्झायो, चयो गंगू जंहिं दर मां तोखे सभु कुझु मिलियो, तूं उन परमात्मा खे ई छॾे छॾियो। जंहिं तोखे गंगूअ मां गंगू शाह बणायो, तूं उन परमात्मा खे भुलिजी वएं भाई, ही त तुंहिंजी ॾाढी वॾी ग़लती आहे। पर हाणे तूं वरी आयो आहे त परमात्मा खे वरी तुंहिंजे मथां दया करणी पवंदी। चओ हरे राम। ईअं नथा चवनि असां तो ते दया कंदासीं, न, चवनि था परमात्मा तो ते वरी कृपा कंदो, अॼु तोखे वरी उहो गंगू शाह ई बणाईंदो, तूं चिंता न कर। चओ हरे राम। बसि हाणे तूं सेवा न छॾिजां, भक्ति न छॾिजां, संगत जी सेवा न छॾिजां भाई। ऐं जेको बि कमाए ओॾी महिल गुरुनि आज्ञा ॾिनी, इहे असां कथा में बाबा भगत राम साहिब जन जा वचन ॿुधियासीं कि गुरुनि आज्ञा ॾिनी, हाणे जेको बि कमाए, जेकी बि कमाई थिए, 1/2 हिसो तूं वञी करे गुरुनि जे द्वार में दान करे अचिजां। चओ हरे राम। तोखे कॾहिं घाटा न पवंदा, तूं चिंता न कर। ऐं वाकई सतगुरनि जा उहे वचन बि सत्य थिया। पोइ वरी गंगू मां छा बणिजी वियो भाई? गंगू शाह। चओ हरे राम।